मुल्क में हुकूमती तोड़े अपोज़िशन धुर जूं ऑडियो लीक्स थियण जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे। अॼु वधीक ऑडियो लीक थी आहे जंहिंमें इमरान खान के अमरीकी ख़त बाबति ॻाल्हाईंदे ॿुधी सघिजे थो। ॼाणायल ऑडियो में इमरान खान पार्टी अॻुवाननि अमरीका जो नालो खणण खां रोके रहियो आहे। ये मेरे पास जो खत है ये सबूत है, कह रहे हैं कि हमारे मुल्क की मफाद में, लेकिन लिख के हमें धमकी दी गई है। तो ये सर अच्छा शाह जी, हमने कल मीटिंग करनी, आपने, हम तीनों ने और वो फॉरेन सेक्रेटरी, उसमें हमने सिर्फ कहना है कि वो जो लेटर है ना उसकी चुप करके मिनट्स ये अपने पास। मुबैना धमकियुनि वारे अमरीकी साइफर बाबति पीटीआई चेयरमैन इमरान खान जी लीक थियल ऑडियो जो ॿियो हिसो बि साम्हूं अची वियो आहे। सोशल मीडिया ते वायरल थियल ऑडियो में वाज़ह तौर ॿुधी सघिजे थो त इमरान खान शाह महमूद कुरैशी, आज़म खान ऐं असद उमर सां अमरीकी साइफर बाबति ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे। ऑडियो में इमरान खान शाह महमूद कुरैशी खे मुखातिब थींदे चई रहियो आहे त सुभाणे असां टिन्हीअ खे फॉरेन सेक्रेटरी सां गॾु मीटिंग करणी आहे, जंहिंमें असांखे चवणो आहे त जेको ख़त आयो आहे उन जा ख़ामोशी सां मर्ज़ीअ जा मिनट्स लिखी ॾे ऐं पोइ उन्हनि जा मिनट्स ठाहे फोटो स्टेट करे रखी था छॾियूं। उन दौरान प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म खान चवे थो त इहो साइफर 8 या 9 तारीख़ ते आयो आहे, जंहिं ते इमरान खान चवे थो त इजलास 7 तारीख़ ते थियो हो। असांखे कंहिं मुल्क जो कंहिं बि सूरत में नालो नाहे खणणो। इन इशू ते महिरबानी करे कंहिंजे बि वाता मुल्क जो नालो न निकिरे। इहा ॻाल्हि अव्हां सभिनी लाइ अहम आहे त कहिड़े मुल्क मां ख़त आयो आहे। ऑडियो में असद उमर चई रहियो आहे त अव्हां ॼाणी माणी इन खे ख़त चई रहिया आहियो, ही ख़त न पर इजलास जो ट्रांसक्रिप्ट आहे, जंहिं ते इमरान खान खेसि टोकींदे चवे थो त ट्रांसक्रिप्ट या ख़त हिक ई शइ आहे, माण्हुनि खे ट्रांसक्रिप्ट सम्झ में न ईंदो। अवामी जलसनि में इन खे ख़ती चइबो आहे। हमने तो अमेरिकन का नाम लेना ही नहीं है किसी सूरत में हम लिखे। सो इस इशू के ऊपर प्लीज किसी के मुंह से मुल्क का नाम ना निकले, ये बहुत इंपॉर्टेंट है आप सबके लिए। कि किस मुल्क से लेटर आया है, मैं किसी के मुंह से उसका नाम नहीं सुनना चाहता। इसके बगैर आप जान के लेटर कह रहे हैं, बिकॉज लेटर नहीं है, मीटिंग की ट्रांसक्रिप्ट। वो ये है ना, मीटिंग की ट्रांसक्रिप्ट है, वो लेटर एक ही चीज है। लोगों को ट्रांसक्रिप्ट तो नहीं समझ आनी थी ना, तो आप पब्लिक जलसे में तो ये कहते हैं। देखो